बिरयासिटी भरिसां ॻोठ खाही मञण में यूनाइटेड मेमण जमायत ऐं सादिक फाउंडेशन पारां 3 ॾींहनि वारी अखियुनि जी मुफ़्त कैंप लॻाई वई। कैंप में आसपास जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े ॻोठनि मां सवें औरतुनि ऐं मर्दनि जा ऑपरेशन कया विया। आयल मरीज़नि खे लेंस सां गॾु दवाऊं पिणु ॾिनियूं वयूं, जॾहिं त हिन कैंप में सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि तोड़े आसपास जे ॻोठनि खां हज़ारे मरीज़ अखियुनि जो ऑपरेशन कराइण लाइ पहुता। इन मौक़े ते कैंप जे अॻुवाण मुनीर अहमद मेमण, एजाज़ ममनाई, मोहम्मद अली, सावल मेमण, साबिर हुसैन, इरफान रज़ा मेमण, हाजी एजाज़ सोलंगी एमें चयो त हर साल जीअं ही कैंप ज़ोर शोर सां जारी आहे। असांजो ही ग़रीबनि जी ख़िदमत जो अमल गुज़िरियल 26 सालनि खां जारी आहे, जंहिंमें अखियुनि जे मर्ज़ में मुब्तला मरीज़नि खे नूर जहिड़ी रोशनी ॾिनी पई वञे। हुननि चयो त हिन महिल ताईं हज़ारे माण्हू नूर जी रोशनी सां फ़ाइदो वठी चुका आहिनि। जहिड़े त हिन कैंप में नुशर फ़िरोज़ समेत ख़ैरपुर, नवाबशाह, दादू ऐं लाड़काणी ज़िले जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल मरीज़नि जा बि ऑपरेशन कया पिया वञनि। जहिड़े त कैंप जे ॿिए ॾींहं ते 700 मरीज़नि जा ऑपरेशन थी चुका आहिनि, जंहिं ते सुभाणे आचर ते पिणु कैंप जारी रहंदी। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।